अस्सलामुअलैकुम नाज़रीन, सिंध सेक्ट न्यूज़ HD में तव्हांखे भलीकार रिपोर्ट करे रहियो आहे मीरपुर साकरो खां शकील अहमद किलमती। GA सिंध मुहाज़ जे वाइस चेयरमैन सैयद नवाज़ अली शाह भाॾाई मीरपुर साकरो में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त सिंध अंदरि लाक़ानूनियत जो राज क़ाइमु थी आहे। सिंध अंदरि क़ानून इंसाफ़ ऐं एहतसाब नाले का चीज़ मौजूदु न आहे। सिंध अंदरि बदनामी जी बाहि बखड़ियल आहे। चयो त ठटे में जेल अंदरि अली बख़्श मल्लाह खे बेगुनाह मारियो वियो। जॾहिं संदसि वारसनि एहतजाज कयो त ठटे जी पुलिस में हथियुनि तशदुद करे साफ़ियुनि सां बदतमीज़ करे पंहिंजी बरबरीअत जो मिसाल पेश कयो। हिन चयो त अली बख़्श मल्लाह जे क़त्ल में जेल सुप्रीडेंट हमाद चांडियो मुलवस आहे, जंहिं हाफ़ फराई थियल अली बख़्श मल्लाह खे सख़्त तशदुद करे क़त्ल कयो आहे। मक़तूल अली बख़्श मल्लाह जी खून जो केस जेल सुप्रीडेंट हमाद चांडियो ऐं ॿियनि अमलदारनि मथां दाख़िल कयो वञे। हिन चयो त सिंध अंदरि क़ानून नाले का चीज़ नाहे। कॾहिं नादिर जमाली खे थो मारियो वञे, कॾहिं कैलाश कोले खे थो मारियो वञे। हीअ कहिड़ी हुकूमत अधु सिंध धाड़ियल पिया हलाइनि। बाक़ी जेका रहियल आहे त इंसाफ़ नाले का चीज़ मौजूदु न आहे। हिन चयो त GA सिंध मुहाज़ साईं GM सिंध जी सालगिरह खां पोइ सॼी सिंध अंदरि बेदार मार्च करे हिन ज़ुल्म ख़िलाफ़ अवाम खे बेदार करे हक़ इंसाफ़ लाइ जदोजहद कई वेंदी।